नाज़िन सामान के अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं त मलीर जी अदालत जस्कम चेयरमैन सनान कुरैशी जे जिस्मानी रिमांड में वधीक 2 ॾींहनि जी वाध करे छॾी आहे। नाज़िन जस्कम चेयरमैन सनान कुरैशी समेत 4 अॻवाननि खे पुलिस सख़्त पहिरे हेठि दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत में पेश कयो, जिते जांच ऑफिसर वधीक रिमांड ॾियण जी इस्तदा कई। नाज़िन अदालत जस्कम चेयरमैन सनान कुरैशी समेत 4 अॻवाननि जी जिस्मानी रिमांड में 2 ॾींहनि जी वाध कई आहे। खेनि 13 जून ते ॿीहर अदालत में पेश करण जो हुकुम ॾिनो आहे। नाज़िन हिकु भेरो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मलीर जी अदालत जस्कम चेयरमैन सनान कुरैशी जे जिस्मानी रिमांड में वधीक 2 ॾींहनि जी वाध करे छॾी आहे। जस्कम चेयरमैन सनान कुरैशी समेत 4 अॻवाननि खे पुलिस सख़्त पहिरे हेठि दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत में पेश कयो, जिते जांच ऑफिसर वधीक रिमांड ॾियण जी इस्तदा कई। नाज़िन अदालत जस्कम चेयरमैन सनान कुरैशी समेत 4 अॻवाननि जे जिस्मानी रिमांड में 2 ॾींहनि जी वाध कई आहे। खेनि 13 जून ते ॿीहर अदालत में पेश करण जो हुकुम ॾिनो आहे।